मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। से अगर का औरत मुड़स के इंतकाल का पोइ पंहिंजी इद्दत में न वे उन लाइ छा हुकुम आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, ज़हन में रखिजे त अगर का भी औरत मुड़स की इद्दत का बाद में इद्दत नथी गुज़ारे, इद्दत में नथी वे, त इहा औरत इंतहाई गुनाहगार थींदी। इद्दत मुड़स जे मरण का बाद में शरीर जी बयान कई, कुरान हकीम जी बयान कई 4 महीना 10 ॾींहं आहे। असांजे इलाइक़े में अक्सर औरतूं इद्दत में नथियूं वेहनि, बिल फ़र्ज़ वेहनि थियूं, ज़्यादा टाइम नथियूं वेहनि, चवंदियूं 2 महीननि में असां फ़ारिग थी वञूं, 3 महीननि में असां फ़ारिग थी वञूं। त यादि रहे त इहा इद्दत न थींदी। अगर का भी औरत मुड़स जी इद्दत में न वेठी, 4 महीना 10 ॾींहं गुज़री विया, त हाणे कोई चए त हाणे साईं इहा औरत दोबारा इद्दत में वेंदी न, दोबारा हाणे न वेंदी, बस टाइम कंप्लीट थी वियो न, हाणे बस इद्दत जी क़ज़ा न आहे थींदी। बाक़ी इन जेकॾहिं टाइम पीरियड जे अंदरि औरत निकाह कयो आहे त औरत जो निकाह बातिल आहे। उहो यादि रहे, हे तमामु असांजे मुआशरे जे अंदरि इंतिहाई फॉल्ट थो हले। औरत खे इद्दत कंप्लीट न थी आहे, उनजा वारिस, उनजो पीउ ऐं उनजी माउ या उनजा ॿाहिरि उनखे फौरी तौरु निकाह था कराए छॾनि ॿिए हंधि। यादि रहे त इहा औरत ॿिए हंधि वञी करे निकाह न थियो, बल्कि इन मर्द सां ज़िना थी। जेतिरो टाइम हलंदी रहंदी इहा ज़िना कंदी रहंदी।